अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी थॉट्स। लंदन जे मशहूरु प्रोफेसर ऐं मुसनिफ़ डोनाल्ड बिल्क पंहिंजे शुरा याफ़ा किताब व्हाट्स द यूज़ ऑफ लेक्चर में ॿुधायो, कंहिं बि लेक्चर में शागिर्दनि जो पढ़ाई जी तरफ़ ध्यानु सिर्फ़ु पहिरियां 25 मिंटनि ताईं कामयाबु रहंदो आहे। 25 मिंटनि खां बाद शागिर्दनि जो फोकस 10 खां 20% रहिजी वेंदो आहे ऐं आख़िरी 5 मिंटनि में फोकस 10 खां वधी करे 40% थी वेंदो आहे। हाणे सोचण जी ॻाल्हि इहा आहे त शागिर्दनि पढ़ियो त 2 कलाक या 3 कलाक, पर सिखियो सिर्फ़ु 30 मिंट ई। अॼु जी साइंस बि असांखे इहो ई ॿुधाए थी त भले तव्हां लगातार केतिरा ई कलाक पढ़ो, पर तव्हांजे दिमाग़ खे सिखणो सिर्फ़ु पहिरियां 30 मिंट ई आहे। उन जो हल बि दिमाग़ जी साइंस ई ॿुधायो आहे। प्रोमोडो टेक्निक जे सूरत में अगरि तव्हांखे लगातार पढ़णो आहे त हर 25 मिंटनि खां पोइ पंहिंजे दिमाग़ खे आराम ॾियो। मतिलबु त कुर्सीअ तां उथी पंहिंजे पसंदि जो को कमु कयो, मसलन कुझु खाई पी वठो या घुमी फिरी वठो। हाणे तव्हांजो दिमाग़ ॿीहर मुकमल चार्ज थी चुको आहे ऐं वरी तव्हां अॻिलनि 25 मिंटनि ताईं सुठे तरीक़े सां पढ़ी सघो था ऐं पोइ वरी दिमाग़ खे ॿीहर चार्ज कयो। उन ई साइकिल खे हलाईंदा रहो। अॼु खां ई इन तरीक़े खे आज़मायो ऐं घणो सारो फ़ाइदो वठो।